لتحاجوننا في الله وهو ربنا وربكم ولنا أعمالنا ولكم أعمالكم ونحن له مخلصون أم تقولون إن إبراهيم وإسماعيل وإسحاق ويعقوب والأسباط كانوا هودا أو نصارى قل أنتم أعلم بالله ومن أظلم ممن كتم شهادة عنده من الله وما الله بغافل عما تعملون تلك أمة قد خلت لها ما كسبت ولكم ما كسبتم ولا تسألون عما كانوا يعملون يقول السفهاء من الناس ما ولاهم عن قبلتهم التي كانوا عليها قل لله المشرق والمغرب يهدي من يشاء إلى صراط مستقيم. اللهم صل على سيدنا محمد. अल्लाह तबारक व तआला मथे फरमायो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हीअ जेके दुश्मनी कनि था यहूदी या जेके मुशरिकीन आहिनि ऐं ज़िद कंदा इन्हनि खां डिॼो न अल्लाह तबारक व तआला तव्हांखे उनजे शर खां ऐं नुक़सान खां बचाईंदो ऐं मुहाफ़िज़ आहे। अल्लाह सभिनी जी ॻाल्हियूं ॿुधे थो। यहूदी जेके हिननि आयतुनि खां फिरी विया इस्लाम क़बूल न कयूं ऐं नसारनि बि इनकार कयो इहे मुनकिरीन थी विया। अञा उल्टो मुस्लमाननि ते अहले इस्लाम ते उहे चथरूं पिया कनि। ऐं चवनि पिया असांजो रंग जेको आहे उहो ॿियो आहे हिननि वटि उहो रंग ई न आहे। सिबग़त अल्लाह है चवनि तव्हां जवाब में त अलाह जो रंग जेको आहे उहो भलो आहे तव्हांजे रंग जी ज़रूरत न आहे। वमन अहसन मिन अल्लाह सिबग़ा केरु वधीक बहितर आहे अलाह जे रंग खां। अलाह जो रंग हुजे उहो बहितर आहे तव्हांजो रंग कहिड़े कम जो आहे। रिवायात में अचे थो इहो नसारनि जो रंग हुयो फिको रंग इहो उनजो दस्तूर हो उनखे फिको रंग ॾींदा हुआ। अल्लाह तबारक व तआला फरमायो मुस्लमाननि खे चओ अलाह जो रंग जेको आहे उहो दीन हक़ जे क़बूलियत वारो रंग ऐं तहारत वारो रंग उहो बहितर आहे तव्हांजे हिन रंगनि जी ज़रूरत न आहे। अलाह जो रंग इहो वधीक केरु बहितर आहे अलाह जे रंग खां। असां हुनजा आबिद आहियूं उनजी परस्तश कंदड़ आहियूं। असां अलाह जा बाना आहियूं बसि ॿिए कंहिंजी बाना असांखे खपे ई नथी न ई को ॿियो रंग ई खपे थो। कुल तुहाज्जूना फिल्लाहि वहुव रब्बुना व रब्बुकुम
चवेनि छा तव्हां असां सां झगड़ो था कयो अलाह जे बारे में? उहो असांजो परवरदिगार आहे, पालनहार आहे, तव्हांजो बि उहो ई आहे। वलना अमाल न असांजा अमल असांजे लाइ आहिनि, तव्हांजा अमल तव्हांजे लाइ उन्हनि मुख़लिसूं, असां उनजा मुख़लिस आहियूं। तव्हांजो जेको निज़ाम आहे इहो तव्हांजो निज़ाम फज़ूल आहे। तव्हां सम्झो था त अलाह जी रहमत असां खां सवाइ उनजा कोई मुस्तहिक़ी न आहे, इहा फज़ूल ॻाल्हि आहे। रब तव्हांजो बि साॻियो आहे, असांजो बि साॻियो आहे। असांजा जेके अमल आहिनि ख़ालिस अलाह जी रज़ा जे लाइ आहिनि। असांजा जेके अमल आहिनि ख़ालिस अलाह जी रज़ा जे लाइ आहिनि। तव्हां जेके अमल कयो था ऐं तव्हांजी जेको पंहिंजा ख़्यालात आहिनि, नज़रियात आहिनि, तव्हां वांगुरु असांजा अमल न आहिनि। तव्हांजा नज़रियात जेके तासुब ऐं नफ़सानियत जे बुनियाद ते आहिनि। तव्हांजा अमल जेके अलाह वटि क़बूल थींदा, असांजा न थींदा। तव्हां सम्झो था त असांजा अमल अलाह वटि क़बूल थियनि था, तव्हांजा न थींदा। चवंदी इहा ॻाल्हि जेका आहे तव्हांजा पंहिंजा इहे ख़्याल आहिनि ऐं ॾंत कथाऊं आहिनि, ईअं न आहे। अगरि बिलफर्ज़ तव्हांजा अमल क़बूल थिया त असांजा बि क़बूल थींदा। अहिड़ी तरह हज़रत अली करम अल्लाह वजहू हिकिड़े मुनकिरे इस्लाम खे सां मुनाज़रो कयो, उनखे चयो जेकॾहिं बिलफर्ज़ तव्हांजो नज़रियो सही आहे त आख़िरत न थींदी, को बि हिसाब किताब न आहे, बसि दुनिया में रहणो आहे, नमूत व नहया। ईअं चओ था। जेकॾहिं असांजो त इहो नज़रियो न आहे, पर तव्हांजो इहो नज़रियो आहे, ठीकु आहे। अॼु तव्हांजो नज़रियो बिलफर्ज़ वल महाल सही थियो, पोइ असांखे छा थींदो? असांखे त कोई बि नुक़सानु न आहे न, थी क़यामत त बसि न थी। पर जे असांजो नज़रियो सही आहे, 50-50% इन ॻाल्हि खे वठो खणी 50-50%, असांजो नज़रियो जेकॾहिं सही निकितो, पोइ तव्हांखे कीअं निजात मिलंदी? तव्हांजो नज़रियो सही मिलियो त असांखे नुक़सानु कहिड़ो आहे उन में? पर जे असांजो नज़रियो सही आहे त पोइ अहिड़ी तरह हिते अलाह तबारक व तआला फरमाए थो यहूदियुनि जे बारे में फरमाए थो, इहे जो चवनि था त असांजा अमल क़बूल थींदा, बसि तव्हांजा न थींदा। हालांकि असांजा अमल अलाह जे लाइ ख़ासि आहिनि, तव्हांजा पंहिंजे नफ़सानियत ऐं तअसुब जे बुनियाद ते अमाल आहिनि। असांजा अमल क़बूल न थियनि, तव्हांजा थियनि, इहो कीअं थींदो? इहो तव्हां कहिड़े क़िस्म जो फ़लसफ़ो पेश कयो था? इहो ग़लति आहे। जहिड़ी तरह अलाह तबारक व तआला मथियुनि आयतुनि में फरमायो, यहूदी चवनि था तव्हां ليست النصارى على شيء وقالت النصارى ليست اليهود على شيء। हू चवनि था हो जेके नाहक ते आहिनि, हू चवनि था हो नाहक ते आहिनि। इहो हले थो सिलसिलो, इहो अलाह फ़ैसिलो कंदो यौमल क़ियामह बिमा कानू फ़ीह यख़्तलिफ़ून। जेको हिन जो इख़्तिलाफ़ अलाह फ़ैसिलो कंदो। तव्हां चओ था बेशक इब्राहिम, इस्माईल, इसहाक, याकूब ऐं हुनजो औलाद इहे यहूदी ऐं नसारा हुया। तव्हांखे वधीक ख़बर आहे अलाह खे? वधीक केरु ज़ालिम आहे उन खां जेको अलाह जी शाहिदी खे ख़तम शहादत ॾींदो अलाह, पाण वटि अलाह जी ॻाल्हि खे लिकाए रखे। ॻाल्हि बि ख़बर बि हुजे हक़ जी सच जी, पोइ बि लिकाए छॾे, इन खां वधीक को ज़ालिम आहे? वॾो ज़ालिम आहे उहो, हक़ खे लिकाए।
सच खे लिकाए वल्लाहु बिगाफ़िलिन अम्मा तामलून। अल्लाह तव्हांजे अमलनि खां गाफ़िल न आहे, अल्लाह खे ख़बर आहे। तिलक उम्मतुन क़द ख़लत लहा मा कसबत वलकुम मा कसबतुम वला तुसलून मा कनूं। इहा जमात हुई जेका गुज़री वई, उन्हनि जे लाइ जेके उन्हनि अमल कया, तव्हांजे लाइ जेके तव्हां कंदव उन्हनि सां तव्हांजो छा वञे। जीअं बि हुया उहे, जहिड़ा बि हुया, को छा चवे को छा चवे, पर तव्हांजो उन जे अमलनि सां वास्तो कहिड़ो। तव्हांखे पंहिंजे अमलनि जो नतीजो मिलंदो, जज़ा सज़ा तव्हांजे अमलनि सां, तव्हांजे अमलनि सां तव्हां सां वास्तो रखे थी, उन्हनि जे अमलनि सां तव्हांजो छा वञे। भला तुसलून अम्मा कानू यामलून, तव्हां खां पुछाए कोन थींदी उन्हनि जे अमलनि जी, तव्हां खां पुछा तव्हांजे अमलनि जी थींदी। तव्हां पंहिंजे अमलनि जो सोचो, उनखे छॾियो अॻियनि खे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके मुकर्रम को हिजरत करे मदीने मुनव्वर आया, 17 महीना हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नमाज़ जेका पढ़ी, उन में बैतुल मक़दस जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा हुआ। अहिड़ी तरह उन खां बाद हुकुम आयो त तव्हां बैतुल्लाह शरीफ़ जे तरफ़ मुंहुं कयो। इहो जॾहिं हुकुम आयो त पोइ केतिरा माण्हू अहिड़ा हुया, सादा माण्हू हुया, केतिरा त मुनाफ़िक़ हुया, उन्हनि खे यहूदी या जेके ॿिया बेदीन हुया उन्हनि खे कुझु शुबे में विझंदा हुआ। उन्हनि खे चवंदा हुआ तव्हां त अॻे बैतुल मक़दस में मुंहुं करे पढ़ंदा हुओ, जेको सभिनी नबियनि जो क़िबलो हुयो, हाणे उनखे छा थी वियो, उहो क़िबलो टही वियो छा, हाणे वरी काबे ॾे मुंहुं करे फिराए थो। के चवंदा तव्हां असांजी अदावत खां दुश्मनी कोन था कयो, के वरी चवनि पिया न तव्हांखे दीन में को ठिकाउ ई कोन्हे, कॾहिं हेॾे कॾहिं होॾे, अहिड़ी तरह तव्हां मुतहय्यर आहियो। अहिड़ी तरह सां उन्हनि प्रोपगंडाऊं शुरू कयूं। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे इन मुखालफ़त एतिराज़नि जो जवाबु ॾिनो। जवाबु ॾिने फरमाई सयक़ूलु सुफ़हाउ मिनन्नास, अनक़रीब चवंदा बेवकूफ़ माण्हू, मां वल्लाहुम अन क़िबलतिहिम लती कानू अलैहा, कंहिं फिरायो उन्हनि खे क़िबले खां जो उन ते हुया, उहो क़िबलो उन्हनि छो छॾे ॾिनो। उनखे जवाबु ॾे कुल लिल्लाहिल मशरिक़ वल मग़रिब, अलाह जे लाइ मशरिक़ बि मग़रिब बि, यहदी मन यशाउ इला सिरातिन मुस्तक़ीम, रस्तो ॾेखारे थो जंहिंखे चाहे सिरात मुस्तक़ीम जो, सिधो रस्तो जंहिंखे वठराए अलाह जी मर्ज़ी आहे, उहा रब जी मर्ज़ी आहे न। यानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम थियो तूं उन्हनि खे चओ न असां कंहिंजे हसद जे करे इहो अमल कयो आहे, न कंहिं नफ़सानी तअसुब जे करे का इहो पंहिंजो नज़रियो मटायो आहे, इहो जेको पंहिंजो नज़रियो तब्दील कयो आहे, अमल तब्दील कयो आहे, इहो पंहिंजे नफ़सानियत जे करे न कयो आहे, न वरी कंहिंजे हसद जे करे कयो आहे, महज़ अलाह जे फर्मा बरदारी जे करे कयो आहे। जो असांजे दीन जो उसूल इहो आहे, दीन जो उसूल इहो आहे। जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इहो उसूल सेखारियो ॿुधायो, अल्लाह तबारक व तआला उन जो ज़िक्र मथे रुको में कयो। इज़ क़ाल लहू रब्बुहु अस्लिम क़ाल अस्लमतु लिरब्बिल आलमीन, जॾहिं हुनखे हुकुम आयो रब जी तरफ़ां अस्लिम जो, फर्मा बरदारी करती, अस्लमतु लिरब्बिल आलमीन, मां फर्मा बरदार आहियां रब्बिल आलमीन जो, मां रब जो फर्मा बरदार आहियां। असां पंहिंजे रब जे फर्मा बरदारी में इहा रदो बदल आंदी आहे, या तब्दीली जेका कई आहे असां पंहिंजे अमल में, इहो अलाह जी रज़ा जे लाइ कई आहे, अलाह जे हुकुम जे करे कई आहे। ॿियो असांखे छा वञे, असांजो कंहिंसां कहिड़ो तासुब, कंहिंसां दुश्मनी, दुश्मनी आहे बि अलाह ख़ातिर आहे, दोस्ती आहे बि अलाह ख़ातिर आहे, असांजो छा वञे। अलाह जी मर्ज़ी आहे जंहिंखे हिदायत वारो रस्तो वठाए।
असां कंहिंजी मुखालफ़त में ई न कयो आहे, रब जे अमर जे करे कयो आहे। हेठि अलाह तबारक व तआला मज़ीद इन हवाले सां हिन उम्मत मरहूमा जी अहमियत बयानु फ़रमाई आहे ऐं इन तहवील क़िबला जे मुतालिक़ ऐं वज़ाहत ॿुधाई आहे। इहा तहवील क़िबला जी छाजे करे थी, उहा अलाह जी मर्ज़ी आहे। अलाह तबारक व तआला पंहिंजी मर्ज़ी सां कई ऐं ख़ुदि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बि तमन्ना इहा हुई क़िबले जी तहवील थिए, पर पाण उहा उन्हनि न कई, उन जेसिताईं अलाह जो हुकुम थियो पोइ कयो। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद।